अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो पारस न्यूज़। हाणे शामिल कयूं था सिजावल मां अल्ताफ़ पठान जी ही न्यूज़। एसएसपी सुजावल सैयद इमदाद अली शाह जे ख़ासि हिदायतनि ते मंशियात जे ख़िलाफ़ सिजावल पुलिस जूं मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। एसएचओ सुजावल राजा सरफराज़ नवीज़ जूं ॿ अलॻि अलॻि कार्रवाइयूं कामयाब। ॻुझे इतला मूजिबि दमदमो स्टाफ वटि चेकिंग दौरान नकली सिगरेटनि सां भरियल हायरुफ़ तहवील में करे वरिती, जॾहिं त नकली सिगरेट विकिरो कंदड़ ॿ जवाबदार अब्दुल्ला पालारी ऐं अब्दुल मजीद खट्टी खे 15 कार्टून नकली सिगरेटनि समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं ॿिए ॻुझे इतला मूजिबि एसएचओ सुजावल मुशारा रोड बाईपास ते गश्त करण दौरान कार्रवाई कंदे गुटको ऐं माओ विकिरो कंदड़ मुर्तज़ा उर्फ़ मनान शीदी खे 300 पुड़ियूं गुटके माए समेत गिरफ़्तार करे टिनी जवाबदारनि ते सुजावल थाणे ते मथनि मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे वधीक जांच शुरू करे ॾिनी आहे।